मिठीअ में आरो प्लांट जे मुलाज़िमनि पारां पघारूं न मिलण ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। बाबू मेहरान, इरफान अली, सुरेश मेघवाड़ ऐं ॿियनि चयो त पघारूं घटि हुजण बावजूदि खेनि 5 महीननि खां न आहिनि मिलियूं, जंहिं सबबि सरापा एहतजाज आहिनि। असां मुलाज़िम आहियूं, असां पाकोस जा मुलाज़िम आहियूं ऐं असां 5 महीननि खां असांखे पघार न पई ॾिनी वञे। हिकु त पघार तमामु घटि आहे, 11,000 आहे, 17,500 जे ऐलान मूजिबि उहा बि नथी ॾिनी वञे हिकिड़ो, ऐं उहा बि 5 महीननि खां रुलाए वञे थो। बार बार जॾहिं धरणो हणंदा आहियूं त DCO साहब, पब्लिक हेल्थ वारा मुंहं ते हथु फेरियो, कूड़ा वाइदा ॾेई ऐं उहो टारे छॾींदा आहिनि, पर पघार मुक़ररु टाइम ते नथी ॾिनी वञे ऐं असांजा बच्चा बुखूं काटण ते मजबूर आहियूं ऐं असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे आहियूं। असांखे दुकान वारा राशन ॾियणु बंदि करे छॾियो आहे ऐं असां मजबूर आहिनि। ऐं अॼु आख़िरी एहतिजाज ऐं वार्निंग ज़िले इंतिज़ाम खे ॾियणु चाहियूं था त असांजूं पघारूं जल्द रिलीज़ कयूं वञनि, जे न त असांजा मुतालबा मंज़ूर कया था। असीं पंहिंजो पाण खे अॼु बाहि ॾेई ऐं साड़ींदा ॾियूं जे ज़िमेवारी ज़िले इंतिज़ाम में DCO थरपर पाक कोसे ते हूंदी। हुननि चयो त पाक ओसिस ऐं पब्लिक हेल्थ वारा एहतजाज करण ते कूड़ा दिलासा ॾेई हलिया वञनि था, को बि वाइदो पूरो नथो करे। आरो प्लांट जा असीं मुलाज़िम आहियूं, 700 खां वधीक असां मुलाज़िम आहियूं। सुरापा असां 5 महीननि खां एहतजाज आहियूं, असांजी केर बि दांव को ॿुधण वारो कोन्हे। हिते जेॾीमहिल असीं धरणो हणंदा आहियूं तेॾीमहिल DC साहब, पाक ओसिस ऐं एक्शन पब्लिक हेल्थ वारा कूड़ा वाइदा असां सां करे मुंहं ते हथु फेरे असांखे रवानो करे छॾनि था। उन मौक़े ते मुलाज़िमनि तरफ़ां पाण साड़ण जी कोशिश कई वई, जिते MPA फ़कीर शेर मोहम्मद पहुची ॻाल्हियूं करे एहतजाज ख़त्म करायो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।